रहियल नुमाज़ जी क़ज़ा जो बयान। मसलो फ़र्ज़ ऐं वितर कंहिंखां फ़ौत थी वञनि त उनखे क़ज़ा करणु ज़रूरी आहे, जॾहिं त नफ़ल ऐं सुनतूं क़ज़ा न कबियूं। पर जेकॾहिं फ़जर जी सुनत फ़र्ज़ समेत फ़ौत थी वई आहे ऐं ज़वाल खां अॻु क़ज़ा करे थो त फ़र्ज़ सां गॾु सुनत बि क़ज़ा कंदो। जेकॾहिं ज़वाल बैदि क़ज़ा करे थो त रुॻो फ़र्ज़ क़ज़ा कंदो। मसलो ॼाणणु घुरिजे त जंहिं शख़्स जी ज़िमे में बलूग़त खां वठी छह नमाज़ूं रहियल न हुजनि उनखे साहिब तरतीब सॾिबो आहे। अहिड़े माण्हू ते लाज़िम आहे त रहियल नुमाज़ ऐं वक़्ती नुमाज़ खे तरतीब सां पढ़े। मसलन के माण्हू खां अॼोकी नुमाज़ फ़जर निकिरी वई ऐं अॻी जो वक़्तु थी वियो त पहिरियां ई फ़जर नुमाज़ क़ज़ा करे पोइ अॻी नुमाज़ पढ़े। अहिड़ी रीति रहियल नुमाज़नि खे तरतीब सां पढ़े। मसलन कंहिंजी ज़िमे फ़जर ज़ोहर ऐं विची नुमाज़ आहिनि त पहिरियां ई फ़जर पोइ ज़ोहर उन बैदि असर क़ज़ा करे। जेकॾहिं साहिब तरतीब न आहे त पोइ तरतीब लाज़मी न आहे। फ़र्ज़ इशा ऐं वितर जी क़ज़ा में बि तरतीब लाज़मी आहे, यानी पहिरियां ई फ़र्ज़ क़ज़ा करे पोइ वितर क़ज़ा कबो। हिननि उज़रनि सबबि तरतीब लाज़मी नथी रहे। पहिरीं नुमाज़ ज़ोहर फ़ौत थी वई ऐं असर जो वक़्तु बि तंग थी वियो आहे त पहिरियां ई नुमाज़ असर पढ़े। नंबर 2, हिन खां नुमाज़ फ़जर फ़ौत थी वई जेका अञा क़ज़ा न कयाई ऐं अॻी जो वक़्तु थी वियो ऐं हिन खे फ़जर क़ज़ा करणु विसरी वई ऐं अॻी नुमाज़ पढ़ियाई त उहा दुरुस्त थी पवंदी। नंबर 3, हिन जे ज़िमे 6 नुमाज़ूं या वधीक रहियल आहिनि त बि तरतीब लाज़मी न रहंदी। वणियसि त वक़्ती नुमाज़ पढ़े पोइ क़ज़ा करे, वणियसि त अॻु क़ज़ा करे। मसलो के भले सिफ़त इंसान ॾिठा विया आहिनि जेके हर नुमाज़ सां गॾु उन वक़्त वारी नुमाज़ हिन एहतियात सां क़ज़ा कंदा आहिनि त उमिरि में जेकॾहिं उन वक़्त वारी नुमाज़ रहियल हुजे त उहा ज़िमे तां लही वञे। उन्हनि खे अर्ज़ु आहे त एहतियातन वितर क़ज़ा करणु वक़्तु 3 रकातूं पूरियूं करे एहतियात बैदि चौथी रकात मिलाए पढ़णु त जीअं संदन ज़िमे वितर न हुजण वारी सूरत में 4 रकातूं नफ़ल थियनि, छो त नफ़ल में 3 रकातूं न थींदियूं। आलमगीर में इन मसइलनि जो दलील मौजूदु आहे।